बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए सबक के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6 में से सबक 28वां पढ़ेंगे, जिसका उन्वान है वताए फ़कीर जा गुफ्ता। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से हमें ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने के तरफ। सबक 28 वताए फ़कीर जा गुफ्ता। धरतीअ जे गोले ते हर मुल्क तोड़े क़ौम में केतिराई ॾाहा इंसान पैदा थिया आहिनि। सभई इंसान पंहिंजी सीरत ऐं किरदार में हिक जहिड़ा न हूंदा आहिनि। हर माण्हूअ में कुदरत धार धार ॾाहप मणिया ऐं ॾात रखी आहे। केतिराई माण्हू ज़ाहिरी तरह खिल भोग ऐं मज़ाह जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, पर उहे ॾाहप भरी ॻाल्हि अहिड़े अंदाज़ में करण जी सघ रखंदा आहिनि जो रुअंदड़ बि खिलियो पवनि, ऐं अकुल वारा उन मां नसीहत जा के नुक्ता कढियो निर्वार कनि। असांजे आॾो अहिड़ा अमुल इंसान अॼु बि मौजूदु आहिनि। वतायो फ़कीर बि अहिड़ो ई हिकु ॾाहो इंसान हो। हुन जूं ॻाल्हियूं ज़ाहिरी तरह चर्चो लॻंदियूं हुयूं, पर उन्हनि जो मतिलबु माना वारो हूंदो हो। ॻाल्हि था कनि त हिक भेरे वतायो फ़कीर गॾह ते सवार थी सफ़र ते रवानो थियो। गॾह को जड़ो हो, तंहिं फेराए खणी फ़कीर खे पट ते केरायो। वताए खे धक बि ॾाढो आयो, पर उथी हेॾां होॾां निहारे चयाईं त जेको तोखे सॾणु खपे सो त तूं पाण आहीं, वधीक छा चवांइ। हिक भेरे वताए फ़कीर कंहिं आलिम खां ॿुधो त अल्लाह ताला हर साह वारे खे रोज़ी रसाइण जो ज़िम्मो पाण ते खंयो आहे। उहा ॻाल्हि ॿुधी फ़कीर हिक वॾे वण ते चढ़ी वञी वेही रहियो ऐं इंतज़ारु करण लॻो त इझो थो धणी रोज़ी मोकिले। इतफ़ाक़ सां 2-3 वाटड़ू उन वण हेठां अची वेठा। हुननि थधीअ छांव में पाण सां आंदल मानी कढी खाइण शुरू कई। फ़कीर खे बि लॻी हुई बुख, सो मन ई मन में सोचियाईं त हिन वीरान हंध ते मानी त मिलंदी कान, छो न पंहिंजी हिमत करियां। सो ज़ोर ज़ोर सां खंघणु शुरू कयाईं। मुसाफ़िरनि जो ध्यानु हिकदमि खंघंदड़ माण्हूअ ॾांहुं वियो। हेॾां होॾां ॾिठाऊं, पर खेनि को बि माण्हू नज़र न आयो, पर खंघण जो आवाज़ लगातार ईंदो रहियो। ओचितो हिकिड़े हमराह जी निगाह वण ते वञी पई। ॾिसे त को माण्हू वण ते वेठो आहे। उहो ॾिसी रवादारीअ तौरु मानीअ खाइण जी सलाह कयाऊंसि। फ़कीर खे बि लॻी हुई बुख, सो देरि कान कयाईं। लही अची साणनि मानी खाइण लॻो। मानी खाई ढव करे आसमान ॾे हथ खणी चयाईं त रोज़ी त ॾीं थो, पर खंघाए खंघाए। चवनि था त वतायो फ़कीर
जंहिं ॻोठ में रहंदो हो उन ॻोठ खे ओचितो अची बाहि लॻी। हर माण्हू लॻो पंहिंजे घर जो सामान कढणु। हूंद वारनि त सामान सड़ो पए कढियो, पर वताए फ़क़ीर माउ खे पुठीअ ते चाढ़े ॿरिलियूं कुल्हे ते रखी अची ॿाहिरि मैदान ते पहुतो। माण्हू हैरत मां फ़क़ीर खे ॾिसण लॻा त फ़क़ीर खेनि ॾिसी चयो त यार, कॾहिं सुञाई बि कमु अचियो वञे। वताए फ़क़ीर खे सयूं ॾाढियूं वणंदियूं हुयूं। ईद जी राति हुई। फ़क़ीर धणीअ दर सवाल कयो त या अल्लाह, अॼु जंहिं वक़्तु सभु ॻोठ वारा सयूं तयारु कनि त समूरा माण्हू मरी वञनि, पोइ आऊं ऐं अम्मा सॼे ॻोठ जूं सयूं खणी अची घर रखूं, पोइ अम्मा बि अल्लाह खे प्यारी थी वञे, पोइ रुॻो आऊं ऐं सयूं। वतायो फ़क़ीर ज़िले टंडे अलहियार जे नसरपुर शहर जो रहवासी हो। संदसि केतिरा ई किस्सा मशहूरु आहिनि। माण्हू संदसि ॻाल्हियुनि ते खिलंदा बि आहिनि त उन्हनि मां सबक़ बि पिराईंदा आहिनि। संदसि क़बर टंडे अलहियार जे भरिसां कुबे नाले मुक़ाम में मौजूदु आहे।